अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दुरूद पाक जैसे दुरूद पढ़ना चाहिए तो वो पढ़े, जैसे न खोजे पढ़े वाले का सीखे। दुरूद शरीफ बुलंद आवाज़ से अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला सय्यिदिना मुहम्मद व अला आलि सय्यिदिना मुहम्मद हबीबिका व मुश्ताक़िन बिनूर जमालिका व रसूलिका या अल्लाह या अल्लाह। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला सय्यिदिना मुहम्मद व अला आलि सय्यिदिना मुहम्मद हबीबिका व मुश्ताक़िन बिनूर जमालिका व रसूलिका या अल्लाह। اللهم صل على سيدنا محمد اللهم صل على سيدنا محمد وعلى آله وصحبه صلاة وسلام عليك يا رسول الله। الحمد لله الحمد لله الواحد الغفار الذي لا إله إلا هو الحي القيوم وهو الرحيم والستار. الصلاة والسلام على سيد الأبرار وسر الأسرار ونور الأنوار سيدنا محمد المختار صلى الله عليه وسلم وعلى آله الطيبين الطاهرين وأصحابه المنتخبين المطهرين الراشدين وأزواجه وذرياته وعترته وعشيرته أجمعين. أما بعد فقد قال الله تبارك وتعالى في كلامه القديم وخطابه العظيم: أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما. اللهم صل على سيدنا شفينا ونبينا مولانا محمد وعلى آله وأصحابه وبارك وسلم. बंदे परवरदिगारम उम्मते अहमद नबी दोस्त दारे चार यारम ताब औलादे अली मजहबे हनफी दारम मिल्लते हजरत खलील ज़ेर साये गौस आज़म खाक पाए हर वली। तुमसे और जन्नत से क्या मतलब है मुनकिर दूर हो, हम रसूलुल्लाह के जन्नत रसूलुल्लाह की। वो जहन्नम में गया जो उनसे मुस्तगनी हुआ, है खलीलुल्लाह को भी हाजत रसूलुल्लाह की। आए बुलबुलान गुंजाए गुलजार अहमदी
सल्लु अला मुहम्मद आले मुहम्मदी जो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अलैका या हबीबल्लाह। मिली जुली बुलंद आवाज़ से पढ़ायो सल्लल्लाहु अलैका या रसूलल्लाह वसल्लम अलैका या हबीबल्लाह। मुझा मेहरबान भाइरो, दोस्तों, अजीज बुजुर्गों, अल्हम्दुलिल्लाह सजी दुनिया में सोने आका नामदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे शान जा जलसा थी रहा हन। अजवा जे इन गोठ में भेटाई कॉलोनी में जमात इस्लाहुल मुस्लिमीन जमियत उलमा ताहिरिया रुहान तलबा जमात जे दोस्तन फ़कीर अब्दुल नबी नून उन जा रिश्तेदार भाइर दोस्त अहले महला सजी जमात महबूब आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मीलाद शरीफ जो जलसो रखी सबूत ॾिनो आहे त असीं बि आका जा ग़ुलाम आहियूं। टाइम तमाम घणो थी चुको आहे। इंशाअल्लाह मां कोशिश कंदुसि त अवां जो घणो टाइम न वठां, कुछ टाइम जेको अर्ज़ कयां दिलि सां ॿुधो, दिलि सां यादि कयो। अल्लाह जल जलालहू अमन वालो जा वानड़ो अवां असां अल्लाह जा बाना आहियूं, मदीने वारे जा उम्मती आहियूं। अल्लाह जा बाना मदीने अदा मूं ॾे निहारियो ओ दा टोपी वारा मूं ॾे निहारियो मूंसां ॻाल्हायो। अल्लाह ताला जा बाना आहियूं, मदीने वारे जा उम्मती आहियूं। कंहिंजा बाना आहियो? अल्लाह। जोर सां चओ, वेठल ॻाल्हायो। कंहिंजा बाना आहियो? अल्लाह जा बाना आहियो। उम्मती कंहिंजा आहियूं? मदीने वारे जा। अवां असांजो अक़ीदो आहे त अल्लाह जी ज़ात खां पोइ इन सॼी दुनिया में जंहिं शख़्सियत जी वॾी इज़त ऐं एहतराम आहे उहा ज़ात मुंहिंजे सोणे रसूलुल्लाह जी आहे। सही ॻाल्हि आहे। इहो अक़ीदो सिर्फ़ु तुंहिंजो मुंहिंजो न आहे, सहाबा जो बि अक़ीदो, अहल बैत जो बि अक़ीदो, वलियन जो बि अक़ीदो ऐं इन्हनि बुज़ुर्गनि हस्तनि अक़ीदो पंहिंजे तरफ़ां कोन ठाहियो आहे, उन्हनि बि इहो अक़ीदो क़ुर मां कढियो आहे। किथां कढियो आहे? अल्लाह ताला ये कुरान करीम के पढ़ंदो केतिरनि जणनि ते अल्लाह ताला मदीने जे मीर जी शान खे बयान फरमायो। वो त सॼो अक़ीद सॼो क़ुरान बिस्मिल्लाह जे बे खां वन्नास जे सीन ताईं मदीने वारे जो शान। इल्मी नुक्ते सां केरु पढ़े अवां त तर्जुमो क़ुरान जो खोले पढ़ंदा हो साईं किथे आहे अलहम्द में शान जो मौलवी चवंदा आहिनि। मूं वटि अचो त मां ॿुधायां न, अलहम्द में शान आहे, रब्बिल आलमीन में शान आहे, अर्रहमान रहीम में शान आहे। उलमा खे इल्म सूरत मुंहिंजे हबीब करीम जो उम्मती हो। अल्लाह ताला जी ज़ात छा फरमायो जेका आयत करीमा पढ़ी आहे बस इन ते थोरो अर्ज़ करे तव्हांखे इजाज़त वठंदुसि। अल्लाह ताला जी ज़ात इरशाद फरमायो तो इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलन नबी
बेशक अल्लाह ऐं उन जा मलाइक दुरूद था मोकिलन नबी ते कहते केर अल्लाह ऐं उन जा मलाइक छा था मोकिलन कहते लफ्ज़ याद करियो कहते नबीअ ते लफ्ज़ कुरान करीम जा ॿुधो अल्लाह ताला फरमाए थो इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा बेशक अल्लाह ऐं उन जा मलाइक नबी ते दुरूद था मोकिलन ऐ ईमान वारो अव्हां बिन हबीब ते दुरूद ऐं सलाम मोकिलियो पर केतिरो इस्तमरारा दवाम हमेशा मोकिलियो हमेशा पढ़ो कहिड़े टाइम पढ़ो सुबुह जो बि पढ़ो शाम जो बि पढ़ो रात जो बि पढ़ो हर घड़ी हर कलाक ऐं साथ पढ़ो जंहिं टाइम वणे पढ़ंदा वञो जो दुरूद में वॾा दर्जा रब रखिया सुभान अल्लाह सुवाल आहे हिकिड़ो आयत में इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी नबी ते दुरूद मोकिले रसूल छो न चई अब्द छो न चई नालो छो रखे त मोहम्मद इएं चवी त अल्लाह ऐं उन जा मलाइक रसूल ते दुरूद था मोकिलन इएं न चई इएं बि न चई अल्लाह उन जा मलाइक अब्द ते दुरूद था मोकिलन इएं बि न चई अल्लाह उन जा मलाइक मोहम्मद ते नालो खणी चवे हिन ते दुरूद था मोकिलन न छो वजह खुदा जाने पर जेको हिन फ़कीर पंहिंजे तरफ़ां गौर कयो उहो तो ॿुधायां जेकॾहिं रसूल चवे हा पोइ चवण वारा चवनि हा जंहिंजी तव्हांखे बि ख़बर आहे केरु चवनि अव्हांखे बि ख़बर आहे केरु चवनि हा दुरूद तॾहिं खां आहे जॾहिं नबी रसूल थियो मुस्तफ़ा रसूल बनियो छो त रब चयो आहे त रसूल ते रसूल पोइ थियो त दुरूद बि पोइ थियो रसूल रिसालत जो ऐलान मदीने वारे 40 सालनि जी उमिरि में कयो आहे चवनि हा 40 सालनि खां पोइ दुरूद आहे जेकॾहिं अब्द चवे हा त अब्द त सॼो वियो आहे मेराज वारी राति अल्लाह फरमाए थो सुब्हानल्लज़ी असरा बिअब्दिही लैलम मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक़सल्लज़ी बारकना हौलहु लिनुरियहु मिन आयातिना इन्नहु हुवस्समीउल बसीर पाक आवाज़ात जंहिं सैर करायो आहे पंहिंजे ख़ासि बाने खे मेराज वारी राति बानो सॼो वियो आहे चवनि हा त ओ इन राति खां पोइ दुरूद अॻ में न हो तॾहिं अब्द न सॼो वियो आहे रसूल सॼो वियो आहे मुहम्मद बि न चई त मुहम्मद ते दुरूद ऐं सलाम मोकिलियो इन जे करे जो नालो रखियो आहे विलादत खां पोइ नालो कॾहिं रखियो आहे ॾाढे हा चओ कॾहिं रखियो आहे चवनि हा त ॼमण खां पोइ दुरूद आहे नालो ॼमण खां पोइ रखियो वियो दुरूद बि पोइ रब नालो मोहम्मद बि न चयो नबी सॼे हाणे ॾिसणो इहो आहे त कॾहिं खां नबी आहे जॾहिं खां नबी आहे तॾहिं खां दुरूद आहे
जॾहिं खां नबी आहे बेशक तॾहिं खां दुरूद आहे इहो नुक़्तो सम्झंदो बेशक सही सम्झां नबी जॾहिं खां दुरूद तॾहिं खां हाणे कॾहिं खां नबी आहे मूंखे ख़बर न आहे कंहिं पीर खे ख़बर न हुई मौलवी खे ख़बर न हुई हाजीअ खे ख़बर न हुई मदीने जे मीर जे साहब जे दरबार में हलऊं साईं तव्हांखे ख़बर आहे हा चवनि था हा असां मदीने वारे मीर खां ख़ुदि पुछो हो कंहिंखां पुछूं साहब कंहिंखां ॾाढे हाँ चओ साहबनि सां तव्हांजी मोहबत आहे जंहिंसां साहबा जो प्यार आहे हथ मथे कयो साहबा सां जंहिंजो प्यार आहे हथ मथे कयो साहबनि सां प्यार आहे जंहिंजो अहल पे सां प्यार आहे उहे हथ मथे कयो हिकिड़ी ॻाल्हि पक्की ॿुधो अहल बेत सां ऐं साहबा सां असांजो प्यार मदीने वारे जे करे आहे